नाज़रीन, मीरपुरबठورो वेझो सूज़की जे टक्कर में 9 वरियनि जो नींगर फोत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर ڪريم चांडيو। जी ڪريم, हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, मीरपुरबठورو वेझो सिजावल रोड ते छुरटाणी स्टॉप वटि रोड पार कंदड़ नींगर खे तेज रफ़्तार सूज़की जो टक्कर लॻण सबबि 9 वरियनि जो ॿारड़ो महबूब अली पुट अब्बास मल्ला मौके ते पहुची वियो, जेके तिलका अस्पताल बठोरो आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो। जॾहिं सूज़की ड्राइवर सूज़की खणी फरार थी वियो। वारसनि जो मुतालबो आहे त सूज़की हथु करे ड्राइवर खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हादसो सां थींदड़ सूज़की बठोरे जी ॿुधाई पई वञे। SHO बठोरो सफदर सोलंगी सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त जिते हादसो थियो आहे उहा सिजावल थाणे जी हद आहे ऐं जॾहिं त मला बिरादरी जा माण्हू सिजाल में नींगर जी लाश अचण ते 100 जी तादाद में गॾु थी आहे ऐं बठोरो पुलिस उते पहुची कंहिं बि जहिड़े खां पासो करायो। जी ڪريم, अवां जी महिरबानी।